नाज़रीन, मसूब हुरगड़ी भरसां तालिब المولي ڪالوني में सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां रैली कढी कचहरी प्रोग्राम मुनक़द कयो वियो। रैली बाद सुघड़न डोर बेत ॿुधाया, जंहिंखां पोइ ॿारनि क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो। सूफ़ी फनकार मास्टर चंदर सर्विस जवाली जो क़ौमी गीत जन्नतुल फिरदौस आहिनि। ॿई कंदियूं मेहरान जूं ॿुधाए महफ़िल खे जुमाए छॾियो। उन मौक़े ते ॻोठाणनि गालिब मल्हा, उम्मीद अली समो, गुल मल्हा, सैयद नवाज़ अली ऐं ॿियनि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त तमामु घणी ख़ुशी थी आहे जो हिते कल्चर खे प्रोमोट करण लाइ मेहरान टीवी पारां सकाफ़ती रैली ऐं सुघड़ कचहरी तोड़े म्यूज़िकल प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो आहे। ॻोठाणनि चयो त ही सकाफ़ती दिहाड़े जा प्रोग्राम हर भेरे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। हुननि चयो त मेहरान टीवी पारां इल्म पिरायो सकाफ़त बचायो हफ़्तो मल्हाइण जे करे तालीम सां गॾु कल्चर पिणु प्रोमोट थी रहियो आहे, जंहिं ते ग़ुलाम नबी मोराई साहब जस लहिणे। कल्चरल ऐं कचहरी प्रोग्राम में इलाइक़े जे माण्हुनि सकाफ़ती दिहाड़ो मल्हायो आहे। उन मंझि असांजे नौजवाननि जो तमामु थोरात आहियूं, जेके असांजे हिन प्रोग्राम में अची इहो साबित कयो आहे त अॼु हिन ॻोठ में ईद जीअं प्रोग्राम मल्हायो वियो आहे। सकाफ़ती दिहाड़ो सिंधी गीत गुंजारण असां सिंधियुनि खे ॾाढी ख़ुशी थींदी। طالب ڪالوني में नौजवाननि संगत साथ ॻोठाणनि माण्हुनि तमामु करे ही प्रोग्राम रखियो आहे। संधा सानी मां संधा सानी धरती आहे। वॾे अंग में शिरकत कई, जिन में ज़ाहिद हसरत मल्हा, अली मुराद मल्हा, गुल मोहम्मद विघियो, आमिर विघियो, महबूब ख़ास केली, उम्मीद अली समो, अली रज़ा चंड, अमजद विघियो, ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोई ऐं ॿिया मौजूद हुया।